लाड़काणो जे लाइक़े नओं देरो में सिंध टेक्निकल एजुकेशन जे मुलाज़मन पारां मुतालबंदी मनता लाइ एहतजाज कयो वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे नूर मोहम्मद सूमरो। उस्तादन सां नाइंसाफ़ी टेक्निकल जे स्टाफ सां टेक्निकल एजुकेशन स्टेट जे मुलाज़मन सां सिंध जे टेक्निकल कॉलेजन जा मुलाज़िम मुसलसिल 20-25 सालन खां प्रोमोशन टाइम स्केल ऐं अपग्रेडेशन जा मुंतज़िर बणियल आहिनि। सिंध टेक्निकल एजुकेशन एम्प्लॉइज़ एसोसिएशन सिंध जा मुलाज़िम मुतालबनि जी मनता लाइ गड़ी खुदाबख्श भुट्टो पहुची विया। मुलाज़िमनि खे शहीद क़ाइदनि जी मज़ार ते वञण खां रोके दरवाज़ा बंदि कया विया, जंहिं करे मुलाज़िम मजबूर थी मज़ार जे ॿाहिरीं गेट आॾो हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे मुतालबनि जे हक़ में नारेबाज़ी कई। इहो ई मुतालबा खणी आया आहियूं त पीपल्स पार्टी गवर्नमेंट जी असां दाह ॾियण आया आहियूं शहीदनि खे। उहो इन जे करे त सालनि जा साल गुज़री विया आहिनि। टेक्निकल एजुकेशन जे एम्प्लॉइज़ खे न प्रोमोशन था ॾिना वञनि, न टाइम स्केल थो ॾिनो वञे, न ई वरी जेको अपग्रेड थो कयो वञे पोस्टनि खे, जॾहिं त जनरल एजुकेशन ऐं कॉलेज साइड जे मुलाज़िमनि खे सभु सहूलियतूं मौजूदु आहिनि। असां जेके वक़्तनि फ़वक़्तनि MDs आया उन्हनि खे बार बार रिक्वेस्ट कंदा रहिया आहियूं त खुदारा तव्हां एम्प्लॉइज़ जा जेके जाइज़ मुतालबात आहिनि उहे फिलफोर हल कयो। तंहिं असांजो मुतालबा हिन महीने जे अंदरि अंदरि न मञिया विया। एस्टेवटा हेडक्वार्टर आॾो धरणो हणी वेही रहंदा। पीपल्स पार्टी बिलावल साहब खे अर्ज़ु था कयूं ऐं साईं मुराद अली शाह खे अर्ज़ु था कयूं त साईं सभिनी इदारनि जा प्रमोशन कया विया आहिनि। टेक्निकल एजुकेशन सां एॾी नाइंसाफ़ी छो आहे? नंढड़ो मुलाज़िम आहे, 1 ग्रेड जो आहे, पटे वारो आहे, माली आहे, चौकीदार आहे, उहो पूरी पंहिंजी सर्विस साईं 1 ग्रेड में रिटायर थिए, छा हुनजो हाल थींदो साईं? सो असांजी अपील आहे त साईं असांजो प्रमोशन कयो वञे। वज़ीर आला सिंध खे अदी फयाल टालपुर खे ऐं पीपल्स पार्टी अहम अॻवाननि खे गुज़ारिश आहे त असां नंढनि वॾनि मुलाज़िमनि जा मसइला हल कया वञनि। इंतज़ामिया खे अर्ज़ु कंदासीं खुदारा खुदारा रहम कयो। बाक़ी असांजी सर्विस बची छा आहे? अची ॾाढनि सां थी आऊं 37 इयर्स सर्विस कई आहे। उस्ताद ऐं पैगम्बरी प्रोफेशन सां वास्तो आहे। खुदारा जलबाणी साहब खे असां अर्ज़ु था कयूं त असांजा मुतालबा फिलफोर मंज़ूर कया वञनि। हे जेके असांजे मथे हाई अप्स जेके असांजा लीडर्स जेके असांजा वॾा ऑफिसर्स वेठा आहिनि, इहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांखे आसरा ॾींदा आया आहिनि। हालांकि इन्हनि जो इहो मनसब हुयो त इहे पंहिंजे हेठनि जो तदारुक कनि हा। इन्हनि खे जेकॾहिं इन मनसब ते विहारियो वियो आहे, इन्हनि खे जेको आहे त वॾे पैमाने ते आसाइशूं ॾिनियूं वञनि थियूं, त उनजो मक़सदु इहो आहे त तव्हां पंहिंजी डिपार्टमेंट जा मसइला हल कयो। आला अदलिया खे रिपोर्ट असां उनखे अपील था कयूं त हे असांजा उस्ताद पैगम्बरी पेशो इन उस्तादनि जे करे तव्हां हिते विया आहियो ऐं उन्हनि जा जाइज़ मुतालबा मुलाज़िमनि जा टाइम स्केल प्रोमोशन अपग्रेडेशन समेत मुतालबा तस्लीम करे मुलाज़िमनि में पैदा थियल बेचैनी ख़त्म कई वञे। जेकॾहिं हलंदड़ महीने में असांजा मुतालबा तस्लीम न कया विया त कराचीअ में स्टेवटा ऑफिस जो घेराव करे दमादम मस्तक़ल अंदरि कयो वेंदो, जंहिंजा ज़िम्मेवार सरकार कामोरा ऐं हुकुमरान हूंदा। नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़, नओं देरो।